एके बलोच न्यूज़ में ख़बरों ने अपडेट जो सिलसिलो जारी है। टंडरो अलहयार जे मसोई कॉलोनी जे रहवासिन पोरियत रपू चंद सोची एहतजाजी मुज़ाहिरो कंदो चयो आहे त ताज़नि बरसातुनि में मुंहिंजो घर ढही पट थी वियो आहे। आऊं पंहिंजा ॿचिड़ा खुलियल आसमान हेठि वेठल ऐं वस वारनि खां मदद जी अपील करियां थो। झंडोमरी मां असांजो रिपोर्टर मोहम्मद रहीम ख़ासकेली के मुताबिक टंडरो अलहयार जे मसोई कॉलोनी के रहवासी पोरियत रपू चंद सोची एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो आहे त ताज़नि बरसातुनि में मुंहिंजो घर ढही पट थी वियो आहे। आऊं पंहिंजा ॿचिड़ा खुलियल आसमान हेठि वेठल ऐं वस वारनि खां मदद जी अपील करियां थो।